ॾखण में बरसात जो पानी निकाल नथी सघियो आहे, जंहिं करे दुकानदार ऐं शहरी सख़्त परेशानियुनि खे मोड़े रहिया आहिनि। रिपोर्ट कयो आहे शकील धारेजो। ॾखण में बरसात जो पानी निकाल नथी सघियो, दुकानदार ऐं शहरी सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। शहर जो ड्रेनेज सिस्टम नाकारा हुजण करे बरसात जो पानी रोडनि ऐं रस्तनि ते बीठल आहे। यूनियन काउंसिल अमलो घर वेठे पघार खणण लॻो आहे, जंहिं सबबि शहर में सफ़ाई सुथराईअ जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। उन हवाले सां दुकानदारनि ऐं शहरनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बरसात वसी हुई, चोथों ॾींहुं आहे, कोई बि न आयो, न म्यूनसिपल पार्टी वारो न कोचा, को बि पानी नथो कढाए। थींदो पाणीअ में असां किरियाऊं छचकर कम न आहिनि, तरक़ियाती कम न आहिनि, गाॾियुनि में रोज़गार न आहिनि, ख़ालियूं बीठियूं आहिनि। ॾिसो सॼो सॼो ॻोठ ॾखण जो शहर लुड़े थो। वॾा रोड सां वॾी तकलीफ़ आहे, ॿार बचो अचे वञे थो, वोट वठी हलिया करंदा आहिनि, ठीका वठी पैसा खाई था, रोड असांजी ठहे कान थो, तकलीफ़ असांखे वॾी। जॾहिं बि बरसाति थिए थी सॼे शहर जो पाणी अचे हिते घटि थो थिए पियो, हिन जाइ ते वॾी तकलीफ़ में आहियूं। ॿार बचो आहे, निमाज़ ते वञूं था, लटा ख़राबु आहिनि, धंधो न आहे, ग्राहक कान था अचनि पिया, वॾी घप लॻी पई आहे, माण्हू लवाइनि था पिया, हर को हलियो थो वञे ॿिए पासे, वॾी तकलीफ़ में आहियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो गंदो पाणी बरसाति जो कुदरत तरफ़ां महिरबानी आहे, पर आला ऑफिसरनि खे अर्ज़ु था करियूं त असांजे हिन रोड जी सार संभाल लाइ त हे गंदो पाणी निकिरी वञे। MNA ऐं MP खे अर्ज़ु कंदासीं त रोड ठाराए ॾियनि। ॿुधाई बाबा वरी बि इलेक्शन मथां अचे थी, बाबा ईअं न त आवाम बेदार थी वञे, असली वोटूं ई न ॾियनि। अवां दुकानदारनि ऐं शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त बरसाति खे 4 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर यूनियन काउंसिल इंतिज़ामिया बरसाति जे पाणीअ जे निकाल लाइ के बि उपाउ न आहिनि वरिता, जंहिं सबबि दुकाननि अॻियां बरसाति जो पाणी बीठल आहे। हुननि जो वधीक चवणु आहे त चूंडियल नुमाइंदा ऐं इंतिज़ामिया अवाम खे को बि रिलीफ न आहिनि ॾेई सघिया, जॾहिं त शहरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी बरसाति जो पाणी निकाल कराए ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। शकील धारेजो, आवाज़ TV न्यूज़, ॾखण।